खाल दे छाय छाय 81 71 ते तुझ्या 12,000 आया दी न अल्लाह छोकरा तव्हांखां इहो सवाल आहे, तव्हां इहो प्यार जो पढ़णो कयो? जी हाँ, मां प्यार जो पढ़ो क्यों। ये चौंदा प्यार किया तो डरना क्या, जब दांगी मली तो तवा क्या। त पोइ तव्हां लव मैरिज कई हुई आहे? हाँ यो मां तो मलियो यार पूरी दुनिया परेशान है कोरोना वायरस की वजह से, तो एक हमारा मुल्क है पाकिस्तान, यहाँ पर बाबा सिंध जा वॾा वज़ीर शाह साहब असांखे अञा राशन न मिलियो, असांखे ॾींदे या न ॾींदे। इस वक्त मैं आपसे हाथ जोड़ के कह रहा हूं, इस वक्त यार माफ कर दो। अरे शर्म आया न तो अचे, अब्बे जगह सिगरेट तो पिए। अब्बो आ न केड़ो पेट्रोल पंप आ जो बाहि लगी वेंदस। यार तोखे इहा सोच कीअं आई, तू ॿी शादी कई थई? यार मां इहो सोचे ॿी शादी कई जो हिकिड़ी ज़ाल कुटींदी त ॿी छॾाईंदी। हाणे पो हिते त फिल्म ही ॿी निकिती। कहिड़ी फिल्म निकिती? हिकिड़ी झले थी बीहे ॿी एॾो थी मारे। अब्बा खैरल जीव क्या है मुंहिंजा सगा पियू, मुंहिंजा सगा पुट सॼी दॿी पाउडर जी ज़ियान कई अथई, काॾे तयारड़ी आ। बाबा कहिड़ा घणा पैसा ॾींदो आहे जो मां घुमण वेंदुसि, वेही वेही घर में धप करे इन्हीं जे लाइ पाउडर हयम। आपकी भरपूर तालियों में भाई गाना सुनाएंगे। जी भाई। तू लांगे में लची तेरे पीछे आ गवाची, तेरे इश्क की मारी कुरी कचरा कमारी। प्यारल प्यारल छा थियो यार इमरान खान ऐलान कयो लॉकडाउन खत्म थी वियो। वाह वाह कजा सदमा खाई खाई यार मसे असा मंजिल मणिया। जानी जलेबियां बना दूं आपके लिए? आती हैं तुम्हें बनाने? ट्राई कर लेती हूँ। वाह चलो फिर बनाओ। ओह सच नमक ही खत्म हुआ है। अच्छा तो चीनी है? हाँ है। तो फिर पकोड़े बना ले।